घोटकी म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन जाम आसिफ रज़ाक खान धारे के चेयरमैनी जो हलफ खणंदे तरक्याती कमनि सां गॾोगॾु गुज़िरियल 10 सालनि खां बंदि पियल शहीद बेनज़ीर पार्क खे अवाम जी तफ़रीह लाइ खोलाए छॾियो। जी इन वक्त घोटकी बेनज़ीर पार्क में इन वक्त असां मौजूद आहियूं जेको गुज़िरियल 10 सालनि खां पार्क उजड़ियल हुयो, जेको हिन वक्त म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ाक खान धारे जो फौरी एक्शन वठी करे हिन पार्क खे 4 चंड लगाया आहिनि। हिन वक्त जेके घोटकी जा रहवासी आहिनि उहे चाहे नंढा ॿार हुजनि या वॾा हुजनि, माना हिते अची करे पंहिंजे हिकु दिलनि जो माना हिकु ख़्यालनि जो जेको आहे न सिस्टम चेंज करण जे लाइ, ख़ुशी मल्हाइण जे लाइ हिन पार्क में रात जो देर ताईं माना जेको रौनक जे हिसाब सां अचनि था। ऐं घोटकी में जेको जेके भी पार्क हिकु जेको पब्लिक पार्क आहे उहो भी हिन वक्त जाम आसिफ रज़ा खान धारे जो चवणु आहे उन्ही खे भी 4 चंड लॻाईंदासीं। पर हिन वक्त जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे नाले सां ही पार्क हुयो, इन्ही खे पहिरियों फर्स्ट टाइम में 4 चंड लॻायासीं। ऐं घोटकी जा जेके रहवासी आहिनि उहे ख़ुशी ऐं पंहिंजे ख़ुशी में हिन वक्त घोटकी पार्क में मौजूदु आहिनि। जेके उहे नंढा नंढा मासूम भी आहिनि उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेको म्यूनिसिपल कमेटी जो फोकल पर्सन चाचो सिकंदर भी हिन वक्त पार्क में मौजूदु आहे, उन्ही सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्ही जो हिन पार्क जे हवाले सां छा चवणु आहे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मंज़िल तमामु असांजी अॻिते आहे, इहे लफ़्ज़ न चओ त पोइ हिते वेंदासीं कोन। माशाअल्लाह तव्हां ख़बर आहे त 12 एकड़नि जो पार्क आहे। हिन पार्क जी जेकी हालत हुई तव्हां सभिनी घोटकीवासी आहे, सभिनी खे ख़बर ई। हिमत मर्दा मदद ख़ुदा। जीअं असांजी काउंसिल आई, असांजो नौजवान चेयरमैन आसिफ रज़ाक धारे जो साहब उनजे पास नोटिस वरितो। असांखे बि हिकिड़ी पंहिंजो शइ महसूसु थी, घोटकी शहर जे लाइ का अहिड़ी तफ़रीह जी बात कोन्हे। माण्हू का घड़ियूं ॿारण सां गॾु माण्हू निकिरी वञे ऐं कंहिं खुलियल माहौल में पंहिंजो इंजॉय करे। असां डे बाय डे हिन में पंहिंजो जेको आहे इज़ाफ़ो कंदा वञूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियूं म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन जाम आसिफ रज़ा खान धारे जो साहब जा। जीअं उन हलफ़नामो खयो, म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन थियो, मुंतख़ब थियो घोटकीअ ते, त अचण सां ई घोटकी में तरक़ियाती कम इलाही कराया अथई माशाअल्लाह। CC पेवर हुजनि, चाहे हाणे हिते असांजो लिंक रोड आहे, मेन रोड नए अॾे खां वठी डिंगड़ियो वाह ताईं उहो डबल रोड करायो अथई। ऐं जेके घोटकी में तरक़ियाती कम थिया नी, बेइंतिहा तरक़ियाती कम थिया नी, ही 5-10 सालनि खां पोइ पार्क जेको आहे सो मुस्तमिल बंदि पियो थियो। न को माण्हू अचण लाइ तयारु हुयो। जाम आसिफ रज़ा खान चेयरमैन साहब हलफ़ खणंदे ई सभ खां पहिरियां हिन पार्क खे ठाहियो। ऐं जेको फोकल पर्सन आहे चाहे सिकंदर अली लाखो साहब, उन जी बि महिरबानी हुई। हुन जे तरक़ियात माना सॼा कम जाम आसिफ रज़ा खान धारे जो साहब हुन जे अंडर करे छॾिया। हुन कम जेके कराया नी माशाअल्लाह तमामु बहितरीनु कराया नी। ऐं हिते जेके माण्हू अचनि था, आवाम तफ़रीह करणु अचे थो, ॿार हुजनि चाहे फैमिली हुजे, फैमिली बि इंजॉय करणु अचे थी। पर असां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदासीं जाम आसिफ रज़ा खान धारे जो साहब खे ऐं चाहे सिकंदर लाखो अली साहब खे, त महिरबानी करे हिकिड़ो फैमिली जे लाइ पार्क घोटकीअ में असांखे ॾिनो वञे। घोटकी जे हिसाब सां बहितर आहे इहो। घोटकी में हिकिड़ी रौनक थी वई आहे। घोटकी माशाअल्लाह पहिरियों खां बहितर थी वियो हाणे। बाक़ी इहो ॻाल्हि आहे त हिते माण्हू टाइम पास लाइ अची सघे थो, तफ़रीह लाइ अची सघे थो, बदमनी को माण्हू बची करे हिते आराम सां वेही सघे थो, इज़त वारो माण्हू आराम सां अची सघे थो, आराम सां वञी सघे थो। मां पाण सखर में हिते आयो आहियां पार्क ॾिसण लाइ। बाक़ी दोस्तनि घुरायो आहे, संगत मुंहिंजी गॾु आहे, मां इन करे पार्क ॾिसण आयो आहियां। पार्क माशाअल्लाह मूंखे तमामु घणो वणियो आहे, बहितर आहे। अञा माशाअल्लाह इहो कमु चवंदा आहिनि हलंदो अञा माशाअल्लाह बहितर पार्क आहे, हिन खां बहितर का शइ नथी मिली सघे। असां हिते ख़ुशी वॾी थिए थी। ऐं जेको आहे त साईं सिकंदर साहिबु लाखो जेको आहे त हीअ पार्क उन जेको आहे त पार्क माना रोशनी कराई आहे, एतिरी सारी एतिरी लाइटिंग कराई आहे। ऐं असां नंढा ॿार माना घुमाइण में असांखे फ़ाइदो बि आहे ऐं जेको आहे त ख़ुशी बि ॿारनि जी इन में आहे। बसि मां एतिरो आहे। हिते मज़ो अचे थो पार्क में? जी साईं, केतिरो मज़ो अचे थो? हद सां वधीक मज़ो अचे पियो। अच्छा, घुमण में मज़ो अचे थो या ही रौनक लाइटिंग ॾिसी करे मज़ो अचे थो? लाइटिंग ॾिसी करे मज़ो अचे पियो आहे, बाक़ी घुमण जो ई आहे फ़ासिले में, हिन जे लाइ मज़ो अचे पियो। अच्छा, तव्हां माना रोज़ ईंदा आहियो घुमण? जी साईं। माशाअल्लाह ज़बरदस्त ग्रेट वर्क असां थोरता आहियूं सर सिकंदर अहमद राखे जा, जेको पहिरियों दफ़ा तमामु माशाअल्लाह गुड वर्क कयो अथव, तमामु इंजॉय कयूं था, तमामु बहितरीनु कमु आहे, ज़बरदस्त। पार्किंग भी फ्री आहे, मोटरसाइकिलनि जी ज़बरदस्त सिक्योरिटी आहे, का फी वग़ैरह न आहे। असां घोटकी ज़िले जे ॿिनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कयूं था त अचो इंजॉय कयो फ्री में। सर आसिफ रज़ा खान धारे जो ऐं चाचे सिकंदर लाखे साहब जो इन
असांखे बहितरीन अपॉर्चुनिटी की आहे छो जो हाणे हिते ॿियो नंबर त पार्किंग फ्री आहे नो टेंशन ऐं उनखां बाद हिते ॾिसो था तव्हां बि केतिरनि एकड़नि में मुश्तमिल आहे पार्क ऐं हिन में अलॻि अलॻि फैसिलिटी सो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिते असां तमामु बहितरीनु मज़ो वठूं था ऐं जेकी इहे टेंशन हूंदा आहिनि इहे अल्हम्दुलिल्लाह हिते अचूं त नो टेंशन थी वञूं था। हाणे मां तव्हां में उमेदु हाणे तव्हां हिते इन्वॉल्व थिया आहियो हिन पार्क में तव्हांजी उमेदु आहे तव्हां हितां वञण जी माना ज़रूरु न ख़ुशी थिए थी बाक़ी त अल्हम्दुलिल्लाह असांखे तमामु हिते मज़ो अचे थो सो आई एम वेरी हैप्पी।